नई झंडोमरी में हेठियां वारनि इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, झंडोमरी जे जमड़ाऊ कैनाल ते लॻल पंपिंग स्टेशनूं नाकारा हुअण करे झंडोमरी जे हेठाहीं वारे इलाइक़नि में बरसाती पाणी बीहजी वियो आहे। इंतज़ामिया पारां बीठल पाणी लिफ्ट न करे सघी आहे। ॻोठ फोटो ख़ासि कैली जे रावसियान ॿुधायो त कोई है खानमो सा तो ये पानी वाली जो पंपिंग है टोटल बंदे पानी तव्हांजे साम्हूं है, केॾां पाणी जो किरास कोन्हे। ऐं बार बार साईं मुराद अली शाह ऐलान बि कयो त हिन जो कुझु कयो ऐं पोइ बि कुझु कोन थो थिए। पाणी तव्हांजे साम्हूं ऐं घर ॾिसो था साईं, हाणे पाणी वधीक बारिश पई त असां ॿुॾींदासीं लिया, असांजा घर ॿुॾी यकी बंद भई ये फसल पे या बुढ़ी को रहो कोन पानी बीठो जाम को यका बंधन 2022 बोडका 11 का यका बंधन ते को धनी साईं केर कोने को ठयो ते आ उन का पे हलन ते पानी निकाल रे ये करू जे के ये बड़ी थोड़ी घणे है नी डर में टोड़े पानी किरास करे गोठ में दाखिल दो ते कुछ ऐसा पे गोठान पाण मदद करिए बाकी ते को लड़ी कोना गवर्नमेंट तरफा अज ताई को भी लड़ी कोन आयो। पंपिंग सब बंद पियान का शय कोन खुली है इन वजह सा असा फिलहाल सजो कम वया लई है ना सिर्फ घर बचाया पर अञा भी को भी पानी जे इदारे में कोई भी कोन आयो। कैमरामैन मुनवर अली सां गॾु खलील रहमान, KTN न्यूज़ झंडोमरी।